अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन मुतल्लिक़ काज़ी में बलीकार और यासर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सी तजियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासर। अली साहब, हिकिड़ो तनाज़ो त किनाज़ वारो हले थो पियो पंहिंजी जाइ ते, जंहिंमें हिकिड़ी अलाए छा निकिरी सघे थो। ॿियो तनाज़ो जेको आहे उहो मिनरल्स जे हवाले सां उभरी आयो आहे, इन मां बि अलाए छा निकिरी सघे थो। बलूचिस्तान जा हाल बिल्कुलु साम्हूं आहिनि, KPK जा हालात बिल्कुलु साम्हूं आहिनि। बलूचिस्तान मां त ख़बरूं अचनि थियूं त बिल को पास बि थी वियो आहे। अॼु खां कोई 15-20 ॾींहं पहिरियों कंहिं ख़बर ई न पई आहे त बिल पास थी वियो आहे। मख्तर बेंगल साहब जा अञा ताईं एहतजाज में वेठल आहिनि। बक़ाया बलूचिस्तान में उहा ई सिचुएशन आहे। KPK में भी जेको आहे उहो बिल पास करण जी कोशिशि त थी। अॼु वाइट पेपर बि जारी कयो आहे पंहिंजो गंडापुर साहब, त बिल में को मसइलो न आहे। पर गौर ख़ान साहब जॾहिं ख़ान साहब सां मिली आया त ख़ान साहब क्लियर चयो आहे त भई टेक्निकल टीम जेसिताईं मूंसां न मिले तेसिताईं माना न। हाँ ॾिसो, मूंखे ख़बर न आहे त हीउ जेको मादनियात वारो बिल जेको अमीन गंडापुर पास कराइणु चाहे पियो KP मां, उनमें छा मसइदे में छा आहे। लेकिन जेको मसइदो उड़ियो थिड़ियो जेको डिस्कस थिए पियो मुख़्तलिफ़ फोरम्स ते, उहो त को एॾो को साफ़ सुथरो न आहे। उन में त सूबनि जी जेका मादनियात ते मालिकी आहे उनखे ई क्वेश्चन मार्क में विझनि पिया। सो बलूचिस्तान मां त असेंबली मां या हुकूमत वटां जेको वणे पास कराए वठो न, उन्हनि खे अलाए MPA साहिबनि खे ख़बर बि हूंदी त या न हूंदी त छा पिया पास कनि। बहरहाल उहो त बलूचिस्तान असेंबली जे मेंबरनि जो इस्तेहक़ाक़ आहे त उहे छा कनि था पंहिंजे सूबे सां। लेकिन KP में ख़ान रोके छॾियो आहे। पंजाब में पास थींदो छा? पंजाब में को ख़ासि अहिड़ा मिनरल्स आहिनि ई कोन मादनियात जे हवाले सां। हाणे वरी सुवाल अची ईंदो त सिंध असेंबली में पीपल्स पार्टी जेको अॻु में ई हिन तकरारी केनाल जे हवाले सां काफ़ी तनक़ीद जे ऐं प्रेशर जे हुन में आहे, उहो छा हाणे हीउ जेको तकरारी मादनियात वारो बिल आहे, माइंस एंड मिनरल्स वारो, इहो सिंध पास करे थी सिंध असेंबली में या नथी करे। छाकाणि त ओवरऑल ही सिचुएशन जेका आहे, जीअं तव्हां पाण हिकिड़ी नक्शो छिके वियो त 3 सूबनि जो, पर आउं चाहींदुमि कि पंजाब खे बि ऐड करे वठो। पंजाब में बि सिराइकी बेल्ट पंहिंजे साम्हूं आहे, त हुते त माण्हू शदीद नाराज़ आहिनि हिन पाणी जे मामलनि ते। ऐं हुननि खे उहे बि लाहौर खां मुल्तान खे बि भावलपुर इन जेका वसेब जी पट्टी आहे, हीअ जेका रियासती पट्टी आहे, यानी कि उहे शिकायतूं लाहौर खां जाम रहियूं आहिनि। ख़ुदि लाहौर ऐं हुते जा आबादगार बि हिननि केनाल जे हवाले सां नाराज़ आहिनि। ऐं सिर्फ़ु हू न आहिनि, हीअ जेको पीपल्स पार्टी जो अफ़ज़ल चुन आहे, उहो पंजाबी आहे, उहो चए थो पंजाब जे नाले ते, पंजाबियुनि जे नाले ते तव्हां अलाए छा पिया कयो। इहे जेको कुझु पंजाब जे नाले ते केनाल्स पिया ठाहियो, हीअ पिया ठाहियो, चई हिननि जो पंजाब सां कहिड़ो तालुक़ु आहे। जी हा। ऐं हू सही पियो चए अफ़ज़ल चुन, नदीम अफ़ज़ल चुन। हू चए पियो त यार अहिड़े पंजाबियुनि खे जो मतिलबु जे बारे में KP में छा रायो वञी जुड़ियो आहे, बलूचिस्तान में त शनाख्ती कार्ड ॾिसनि पिया या अलाए छा पिया कनि, बलूचिस्तान में इहा सोच पैदा थियल आहे, सिंध में बि थिए पई। ज़ाहिर हीउ जेको नारा लॻनि पिया, ही नारा लाहौर ताईं पहुचंदा हूंदा न, जेके सिंध जे ॻोठ थिए पियो। त हिन सॼी सूरत हाल में पंजाबियुनि जे नाले ते, हू शरीफ़ माण्हू चए पियो नदीम अफ़ज़ल चवनि त पंजाबियुनि जे नाले ते तव्हां छो सॼे मुल्क खे असांजे ख़िलाफ़ु पिया कयो। जी हा। ऐं हू हिकिड़ी ॻाल्हि टेक्निकल सही कई, चई त भई जॾहिं असांजो पंजाब जा जेके दरिया हुआ, हीअ चिनाब ऐं हीअ रावी, हीअ जेको विकिया हुआ अयूब ख़ान जे दौर में, चई त असां त हुन लाइ आवाज़ ई न उथारियो। दरियाए सिंध लाइ जेके धणी थी बीठा आहिनि सिंध जा माण्हू, त ठीकु बीठा आहिनि। अगरि असांखे पंजाबियुनि खे पंहिंजे दरियानि लाइ बीहणो खपे आहे उन महिल जी इस्टेब्लिशमेंट उहो फ़ैसिलो करे छॾियो। त यानी 4 ई सूबनि में हिननि शयुनि जे ख़िलाफ़ु ही जेको हिकिड़ी मनसूबाबंदी हुई सॼी, हिन जे ख़िलाफ़ु शदीद बयानियो ठही वियो आहे। हिन खे केर बि एक्सेप्टेंस किथे बि न पई मिले। न त अमूमन थींदो त पंजाब में, हाणे पंजाब हुकूमत, बलूचिस्तान हुकूमत हिननि जे पासे आहे, बाक़ी न पंजाब जो माण्हू घणे भाङे हिननि सां गॾु आहे, बलूचिस्तान त पंहिंजे साम्हूं आहे सॼी सूरत। सो तव्हां हुकूमतनि जे आधार ते त मुल्की मुफ़ादनि खे नथो पूरा करे सघो, तव्हांखे माण्हुनि खे गॾु खणी हलणो पवंदो आहे। कॉलर सां गॾु राशिद अली मंगी जी दादूमा। जी मंगी साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हा साईं, ॿिन्ही जो साथ सलामत, आमीन। और साहिब हिकिड़ो सवाल हुयो साईं अली काजी साहब सां, त ही जेके वकील बिरादरी वकला, इहो ॿुधण में आयो त बबुरलो स्टाफ ते जो धरणे जो माना ऐलान कयो वियो आहे।
पर असांजो इहो चवणु हुयो त थोरो वज़ाहत साईं अधिकारी साहिबु जेको करे त इन खां जेको आहे सो कमु शहीद ते बबुरले खां बजाए कमु शहीद ते जे अगरि धरणो हयो वियो हणियो वञे त वधीक बहितर कराइतो थींदो। ऐं ॿियो नंढड़ो हिकिड़ो सुवाल, जेका पीपल्स पार्टी बि केनालनि जे ख़िलाफ़ आहे ऐं सिंध अवाम बि जे केनालनि जे ख़िलाफ़ आहे, त जे अगरि अवाम कटे थी का रैली को धरणो को जुलूस त उन ते हिकिड़ो पुलिस जो माना हिकिड़ो तशदुद वारो निज़ाम ऐं लाठीचार्ज या इहो तव्हां हलियो आहे पियो जेको सिस्टम पियो तव्हां ॾिठो आहे, पर जेको पीपल्स पार्टी उन ई ख़िलाफ़ केनालनि जे ख़िलाफ़ का रैली को जुलूस कढिजे थो या MTM ई कढे थो पंहिंजे शहर सिटी में या ज़िले में, त पोइ उन ते प्रोटोकॉल था मिलनि ऐं उन ते वॾी इंतिज़ामिया आहे, इहो साईं थोरो जी ठीकु साईं। सही जेको वकीलनि जो मुजवज़ा अञा ऐलान त कोन थियो आहे, पर हीउ जेको मुजवज़ा आहे पहिरीं त चऊं पिए त या कमु शहीद ते हणिजे या बबरले ते, ऐं साईं हाणे बाक़ी त हू घणी फ़ैसिलो कंदा ऐं पाण मर्ज़ी वारा आहिनि, पर मूं बि इहा गुज़ारिश कल्ह बि कई पई त अगरि तव्हां हिन पासे हणंदो त हिते त घणे भाङे सिंध जा माण्हू ई मुतासिर थियनि था, हुते बि थींदा जेके अप कंट्री वञणु सिंध जा माण्हू वञणु चाहींदा, लेकिन मैसेज हुते ॿियो थी सघे पियो, पर घणनि जी मर्ज़ी आहे हू किथे फ़ैसिलो कीअं कहिड़ो स्पॉट जी चूंड कनि था, छाकाणि त इहो जेका साईं जी राय हुई मंगी साहिब जी, या अक्सर माण्हुनि जी राय आहे त अगरि करिणो ई आहे त पोइ हुते वञी कनि जी हा कमु शहीद ते, न की हिते इंडस हाईवे या सुपर हाईवे या नेशनल हाईवे हितां ब्लॉक करण जो त को लॻे। बहरहाल धणियुनि जी मर्ज़ी आहे किथे एहतिजाज कंदा। हू त अॼु ज़ुल्फ़कार जूनियर खे ॿुधमि पियो, हू त थोरो अञा सवाई ॻाल्हि थो करे, हू त चए थो त बंदरगाह बंदि कर, बंदरगाह बंदि करण सां मुराद इहो ई अथसि त जेको पोर्ट्स जो जेको माल सॼो वञे थो जेको स्पोर्ट सां सामान वञे थो अप कंट्री उहो बंदि करे छॾिजे, त उहो ज़ाहिर इहो ई तरीक़ो हूंदो। बाक़ी हाणे पोर्ट ते वञी त कोन पोर्ट बंदि कराइबो। हाणे इहे हिकिड़े मतिलबु छाकाणि त यासिर मूं तव्हांखे काफ़ी ॾींहंनि खां चवां थो जॾहिं तव्हां माण्हुनि जी हिकिड़े हद ताईं ॻाल्हि खे इग्नोर कयो था या हुनखे अहमियत जोॻो नथा करार ॾियो, त पोइ ॿार बि हूंदो आहे न, पहिरीं थोरो आहिस्ते आहिस्ते उहा कंदो आहे, पोइ रोईंदो आहे, पोइ आख़िर में केरु हुनखे लिफ्ट न कराए त पोइ जेको रांदीको या का शइ हूंदी आहे उहो ई टोड़े छॾींदो आहे। त हीअ त करोड़े माण्हू आहिनि, ज़ाहिर हिन खे तव्हां मोट न ॾींदो त हिननि जी जेका कावड़ आहे उहो उन्हनि खे कुझु ॿियो करण ते मजबूर कंदी। सो बहितर आहे त हुन कावड़ खे मोट ॾिजे। कॉलर असांखे ख़ालिद मुगेरी लाड़काना जी। मुगेरी साहब छा चवणु चाहींदा? जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। मैं ख़ालिद मुगेरी लाड़काने खां पियो ॻाल्हायां। जी साईं। साईं केनालनि जो जेको आहे इशू त सॼो हले थो, पर असां सिंध वारा आउट पास ड्रेनेज जेका आहे LBOD इन ते बि त एक्शन खणी सघूं था त इहा बंदि कनि, असांजी सिंध सॼी तबाह थी थिए, हिन सां जातुनि गुज़रे थी। इन ते जेको आहे सिंध छो न था असां जेको आहे ॻाल्हाए सघूं। ठीकु आहे साईं। छा पिया चवनि साईं? लोड शेडिंग जी शायदि ॻाल्हि कनि LBOD जी ॻाल्हि पिया कनि, छा जी ॻाल्हि पिया कनि? की LBOD जी ॻाल्हि हा, त उन ते छा था कनि? छो नथा एहतिजाज कनि या हिन ते केनाल जे हवाले सां साईं चवनि था त माना रड़ी साईं हाणे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इहो तव्हां करोड़े माण्हुनि खां मुगरी साहिबु फरमाइश नथा करे सघो, तव्हां हीअ छो था कयो, तव्हां हिकिड़े मर्द फ़र्द खां ई नथा करे सघो अॼु जे ज़माने में। हीअ त माण्हुनि जी केॾी महिल कहिड़ी ॻाल्हि ते हू लबरेज़ थियनि था, इहो बि जेको आहे मामिलो ई ॾहाकनि जो माण्हुनि जे अंदरि उहो भरिजंदो रहियो आहे, जंहिंखां पोइ हू हिकिड़ी फाइनल ॻाल्हि ते अची हुननि जी रेड लाइन क्रॉस थी, जॾहिं हुननि जे पाणी ते ॻाल्हि आई त हू हाणे हुन लहज ते पहुता। इहो पाण नथा फरमाइश करे सघूं मुगरी साहिब त हिन ते पोइ त अनेक मसइला आहिनि सिंध जा, पोइ चइजे त वोट ते असीं पंहिंजे मुंहुं कंदासीं, बाक़ी हीअ सभु मसइला आवाम रोडनि ते एहतिजाज करे हल करे, इहो त कोई ॻाल्हि न आहे। हीअ त हुकूमतनि जा कम आहिनि। ही जॾहिं ठहियो RBOD बि हिकिड़ो राकास आहे, LBOD बि हिकिड़ो राकास आहे। अगरि ॻाल्हि LBOD जी जॾहिं मूंखे सम्झ में, पर पहिरीं मंगी साहिब हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कई, उहा छा अवाम ते तशद्दुद जी लाठीचार्ज थिए थो। हा साईं, उहो त थिए थो, उहो त मूंखे वाक़ई में इहो ख़ुदि माण्हुनि वटि बि सुवालु आहे त जॾहिं पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत आहे, हलो फेडरल हुकूमत त ॿी ॻाल्हि आहे, या पंजाब हुकूमत, त पोइ सिंध में हिननि एहतिजाजनि ऐं हिन ते केसिस छो था दाख़िल थियनि, मुख़्तलिफ़ ॿियनि जेके माण्हू हिन इशू ते ॻाल्हाइनि पिया उन्हनि ते मुख़्तलिफ़ सिधा अणसिधा दॿाउ छो था विधा वञनि, त इहो सवाल त उभिरे थो त भई जॾहिं ॻाल्हि
साॻियो ई कॉज़ आहे त पोइ परेशानी छा जी आहे? न त नून लीग त अची वाइको करे हली थी वञे हर बार ऐसा नहीं हाँ कर सकते। हाँ, पर हाणे अहसन इक़बाल खे जवाबु अञा ताईं पीपल्स पार्टी कोन ॾिनो आहे त बाबा असीं पंहिंजे दॿा में एहतिजाज नथा कयूं। ज़रा ऐसा ज़रा हे पंहिंजो हिते हलंदी पियूं हिकिड़ी शयूं ॻाल्हियूं हिकिड़ो ॼण माना सम्झिजे त मोमेंटम हिकिड़ो गेन थिए थो, पर बज़ाहिर अञा ताईं पहिरियों कल्ह ताईं ख़बरूं हुयूं हल्कियूं फुल्कियूं त भई कोई शायदि कोई नून लीग ऐं पीपल्स पार्टी जो कोई टॉक्स थी वञनि कुझु, पर ज़ाहिर आहे जॾहिं ॻाल्हि क्लियर आहे त इहे प्रोजेक्ट ई जेके आहिनि उहे न इनिशिएट नून लीग जा थियल आहिनि न पीपल्स पार्टी जा थियल आहिनि, त उतां त कोई एटीट्यूड चेंज में का ज़रूरत कान आहे। ॾिसो फेडरल नवाज़ लीग लाइ त हिकिड़ो ॾचो आहे न, सभिनी लाइ ॾचो हो, पर पीपल्स पार्टी पोइ हुन में देरि सां ई सही, पीपल्स पार्टी लाइ बि हीउ ॾचो हो, नवाज़ लीग लाइ बि ॾचो आहे, पर ॾचनि जी नोयत मुख़्तलिफ़ आहे। पीपल्स पार्टी आख़िर में इहो फ़ैसिलो देरि सां ई सही पर चयो त न बाबा असीं माण्हू ही चवनि पिया असीं हाणे हिननि सां बीठल आहियूं ऐं पोइ असीं बि एहतिजाज कंदासीं, ऐं पोइ जेको थिए पियो ट्राइंग टू कैपिटलाइज़ एंड डैमेज कंट्रोल करण जी पीपल्स पार्टी कोशिशि पई करे। ठीकु आहे पॉलिटिकल पार्टी तौरु, लेकिन बहरहाल हिकिड़ो पॉलिटिकल चैलेंज त तमामु वॾो आहे पीपल्स पार्टी लाइ, हीअ इन में त कोई शक न आहे। अच्छा, नवाज़ लीग लाइ मसइलो इहो आहे त हू अगरि हिन ते पीपल्स पार्टी जो साथ वफ़ाक़ी हुकूमत में नवाज़ लीग खे मिलण जी गारंटी के ॿियनि ॾिनल आहे त नवाज़ लीग खे इहा ॻणती नथी थिए त पीपल्स पार्टी छॾे वेंदी। हू बि सम्झनि था नवाज़ लीग वारा सम्झनि था पीपल्स पार्टी असांखे कोन थी छॾे सघे, ऐं फ़िलहाल इहो ई नज़र अचे पियो त हुननि जी जेका सोच आहे नवाज़ लीग वारनि जी उहा एतिरी ग़लति बि कोन्हे, त हू एहतिजाज हिन ॻाल्हियुनि ते नवाज़ लीग वारा बि घणो थोरो बुरो मल्हाइनि था। अहसन इक़बाल कॾहिं ॻाल्हाए थो, कॾहिं पंजाब जी तर्जुमान ॻाल्हाए थो, पर हू चवनि था भले कंदा रहो था एहतिजाज। पर हीअ ॻाल्हि जेका सम्झ न पई अचे नवाज़ लीग खे त हीअ जेको या जिन ॿियनि खे त हीअ सिंध में जेको बयानियो ठहे पियो, सवाल पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जो न आहे, सवाल इहो आहे त हीअ जेको बयानियो ठहे पियो ऐं हीअ जेको हिकिड़ी जेका सोच डेवलप थिए पई सिंध जे अंदरि, हीअ अॻु में बि किथे न किथे कंहिं न कंहिं फॉर्म में हुई, हिन में इज़ाफ़ो थिए पियो त उहो हिकिड़ी मतिलबु हिकिड़ी जेको चवंदा आहियूं क़ौमी मुफ़ाद उन में त न पियो ठहे, त हिन सां सियासी फ़ाइदो नुक़सान त पंहिंजी जाइ ते, पर ही ओवरऑल मुल्की हुन लाइ बि त को सुठी शइ त न पई थिए। हुज़ूर बख्श ख़ासकेली सिंधड़ी मां जी ख़ासकेली साहब छा चवणु चाहींदा? सर आउं त इहो पुछणु थो चाहियां साहिब खां, काज़ी साहिब खां, त जेकॾहिं हैदराबाद जो जलसो न बि करे ईअं जवाबु ॾेई छॾे, इस्तीफ़ा ॾेई छॾे इन हुकूमत जे गॾिजण खां, त पोइ इहो बि थी सघे थो न पोइ माण्हुनि खे एतिरो तंग कनि ऐं इहो छो पिया कनि, हक़ में गॾु कनि मेड़ा कनि, उन खां सवाइ जवाबु त ॾेई सघे थो न फिर। चवंदो साईं जो हुज़ूर बख्श ख़ासकेली साहब। ख़ासकेली साहिबु हाणे ॻाल्हि त बिन्हे सादी आहे जेका तव्हां चओ पिया, पर छा कजे। ऐं ॻाल्हि ॾिसो न, इहा ॻाल्हि त हाणे सिंधड़ी में ख़ासकेली साहिब बि सम्झे थो, पाण बि सम्झूं था, कराची सभु कुझु सम्झे थो त ही पीपल्स पार्टी अहिड़ा 5, 10, 15 जलसा करे वठे, एहतिजाज करे वठे, या हुन जी जाइ ते रुगो हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस ते प्रेस रिलीज़ जारी थिए त 72 कलाकनि में या त ही कैनाल जो फ़ैसिलो वापसि वठो या असीं हुकूमत छॾे ॾींदासीं। त जेको हू 10 जलसा जेको असरु विझंदा उहे हिकिड़ी प्रेस रिलीज़ विझी सघे थी, जेको थियणो हूंदो थी वेंदो, पर उन लाइ पीपल्स पार्टी वटि पंहिंजा जवाज़ आहिनि ऐं हिकिड़ा आर्ग्यूमेंट्स आहिनि त साईं न हुन सां पोइ हुकूमत अगरि थी वई त मुल्क नए इलेक्शन लाइ मुतहमिल न थी सघंदो, पोइ गैर जमहूरी क़ुवतूं अची वेंदियूं। लेकिन ॾिसो सही, सिंध जा माण्हू जॾहिं मामिलो ज़िंदगी मौत जो हुजे थो, जॾहिं मामिलो रेड लाइन जो हुजे थो, ख़ुदि ज़िंदगी मौत हाणे आऊं नथो चाहियां त पीपल्स पार्टी बि चए थी, सभु चवनि था, जॾहिं मामिलो ज़िंदगी मौत जो हुजे थो न, पोइ माण्हू इहो कोन था सोचीनि त पोइ जमहूरियत, पोइ फलाण, पोइ ढिमकाइण, पोइ माण्हू चवंदा भाई पहिरीं त जान बचायूं न, पोइ हुकूमत रहंदी न रहंदी, इलेक्शन थींदा न थींदा, इहो त पाकिस्तान में 80 सालनि खां थींदो आयो आहे। माण्हू पोइ हुन खां मथां थी सोचणु शुरू कनि था,
पर पीपल्स पार्टी अञा बि सम्झे थी त न उहो अहम आहे त हुकूमत ढहंदी त पोइ आइनी बहरान न थी वञे ही न थी वञे। पीपल्स पार्टी जो मौक़ुफ़ आहे। आइनी बुरान छा थींदो, छा अगरि केयरटेकर गवर्नमेंट अची वई त हिन वक़्तु अहिड़ा हालात आहिनि जो उहा केयरटेकर गवर्नमेंट लॉन्ग टर्म सस्टेन करे सघंदी या डबरदूस करे सघंदी शयुनि खे? ॾिसो हाणे अगरि ही को आम ॾींहुं हुजनि न यासिर त पाण हिन ते तफ़सील सां 2 कलाक हिन ते ॻाल्हाए सघूं था त हिन में छो आइनी बहरान पैदा थींदो, छो थींदो सवाल? इलेक्शन थींदा, इलेक्शन जमहूरियत लाइ इलेक्शन त हुनखे मुस्तहकम कंदा आहिनि, मज़बूत कंदा आहिनि। इहो ई सवाल नदीम अफ़ज़ल चंद साहब जो इंटरव्यू जंहिं ॻाल्हि ताईं कई उन में इहो सवाल थियो त अगरि तव्हां छॾे ॾिनो त इलेक्शन थी आइनी बुरान माना हिकिड़ो केयरटेकर गवर्नमेंट अची वेंदो, हिकिड़ो सेटअप थी वेंदो त उन्हनि बि इहो ई जवाबु ॾिनो त पीपल्स पार्टी जो कमु आहे त पीपल्स पार्टी पर पोइ इलेक्शन जी डिमांड कंदी आहे, इलेक्शन करायो, कुझु असांखे कहिड़ो मसइलो आहे, फ्री एंड फेयर इलेक्शन थियनि त। हाँ, अगरि फ्री एंड फेयर इलेक्शन थियनि त पर इलेक्शन तव्हां कॉलर त इलेक्शन त यादि आहे उमरकोट में बाई इलेक्शन थियनि था, जी हा, वरी अजीब ख़बरूं अचनि थियूं था। उअं त असां वटि पाकिस्तान में फ्री एंड फेयर इलेक्शन जो को तसवर त एज सच आहे कोन, ऐं ख़ासि तरह जेके बाई इलेक्शन थींदा आहिनि उनमें सिटिंग गवर्नमेंट जे साम्हूं कंहिंजो खटणु सवाइ भुट्टे साहिब जे ज़माने ग़ुलाम सां खर खटे वियो। ऐं हीउ जेको इमरान ख़ान साहिबु 20 सीटुनि ते, हा हा, इहे हिकिड़ा मुआवज़ा थिया हा। जी हा, हा, ख़ान खटे वियो। जी हा, हींअर तो ख़ान जो ई कैंडिडेट हुते पीपल्स पार्टी साम्हूं, बसि सॼी धुरियुनि जो गॾियल उम्मीदवार लाल बाली बीठल आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त मां इहो चवां पियो त फेयर इलेक्शन तसवर न आहे, ऐं ख़ासि तरह बाई इलेक्शन में सरकार जो वॾो मामिलो हूंदो आहे, लेकिन अजीब ग़रीब ख़बरूं अचनि थियूं। ॾिसूं कॾहिं आहे इलेक्शन? 17 तारीख़। अच्छा, ॾिसो मतिलबु ॾिसो पीपल्स पार्टी लाइ बि वॾो हिकिड़ो हूंदो त भई कंहिं बि सूरत ई त खटिजे, छाकाणि त सिग्नल हलियो वेंदो, वॾो सिग्नल हूंदो। जी हा, ऐं अगरि हिन धुर जो लाल जेका अपोज़िशन वारा आहिनि हिननि जो हूंदो त अगरि हू ज़बरदस्त करे 47 ते खटनि था त उहो बि एक्सपोज थिए। जी हा, हाणे ॻाल्हि इहा आहे त इन लाइ अपोज़िशन जी जेके धुरियूं आहिनि पीपल्स पार्टी जे मुख़ालिफ़ उम्मीदवारनि जो, ॾिसणो इहो आहे त केतिरो वोटर खणी अची वञे थो पोलिंग स्टेशन ते। जीअं ख़ान वारे केस पंजाब में बाई इलेक्शन में थियो, केतिरो वॾो वोटर टर्नआउट खणी थो अचे। अगरि उमरकोट कुनरी ही कॉन्स्टिट्यूंसी आहे, हिन में अगरि माण्हू बेतहाशा निकिरी आया ऐं अगरि हुन लाइ रुकावटूं रंडकूं जीअं थींदो आहे, पोइ दाबा पोइ जिथे हूंदो आहे त भई हीउ वोटर असांजो कोन्हे, जीअं थींदो आहे इलेक्शन में, कहिड़ी ख़बर छा थो थिए। मतिलबु हिनखे मतिलबु बाक़ी 2 ॾींहं पाण अगथियूं नथा कयूं, पर बहरहाल आउं हिनखे ॾाढो इंट्रस्टिंगली ॾिसां त पियो। छो जहिड़े तरीक़े सां माहौल बि जुड़े थो न पियो, त वरी इहे नंढियूं नंढियूं शयूं वरी पोइ इंट्रस्टिंग थी वञनि। अच्छा, जीअं ज़ाहिर आहे सिंध में मसइलो उभरंदो, मिनरल्स जे हवाले सां बि, सिंध में केनाल जे हवाले सां ऑलरेडी इशू थियल आहे। KPK में बि अगरि हाणे ॾिसिजे त अहमद वली ख़ान जहिड़ा बि माना बाक़ाइदा खुली लैंग्वेज खुलो इल्ज़ाम तराशी कनि था हुतां। हाणे अलाए छा पियो चए अहमद वली, अगरि अख़बार में जेको रिपोर्ट थियो आहे त असांखे हक़ु ॾियो न त बसि। हा, हाणे अहमद वली बि सफ़ा इनकलाबी थी वियो। हा हा, चवनि था जाते जाते हाणे छा चइजे। ऐं सभिनी खे ख़बर आहे त पोइ थिए छा पियो। उहे धुरियूं सॼे मुल्क में, सिर्फ़ु आउं अहमद वली या कंहिंजी हिकिड़े जी ॻाल्हि न पियो कयां, ऐं चवां पियो उहे धुरियूं जेके ज़ाहिरी तरह व्हाट्सएप ते आयल इंस्ट्रक्शन खां सवाइ चुरंदियूं कोन हुयूं, ज़ाहिर आहे उहे एतिरी फ़ाल ऐं मुतहरिक थियल आहिनि। ऐं हाणे त हू कॾहिं कॾहिं हैरत थिए थी त अच्छा आप बि कल बलोचिस्तान में बि जेका अख्तर मंगल साहब मल्टी पार्टी कॉन्फ्रेंस कई हुन में बि इहो ई रवैयो हुयो। न ॾिसो उहो हिकिड़ी ॿी धुरियूं आहिनि, उहो त सदाई इहा ॿोली ॻाल्हाईंदियूं रहियूं आहिनि, इहो ई स्टांस आहे हुननि जो, उन्हनि खे आउं नथो भेटियां। पर आउं सिंध बलूचिस्तान KP ऐं हिते पंजाब में उहे धुरियूं या उहे फ़र्द जेके शायदि ई कुझु न कंहिं ॻाल्हि ते, पोइ छा उन्हनि खे परमिशन मिली आहे त तव्हां भले ॻाल्हाए वठो, असीं इजाज़त आहे। इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे त सही। असां ॿिए तरफ़ा अगरि ॾिठिजो वञे त ॿिए तरफ़ा जेको आहे उहो त जेको कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं अॼु बि जेका आहे उहा हली पए, ओवरसीज़ पाकिस्तानी कॉन्फ्रेंस जिसमें आर्मी चीफ साहब भी ॻाल्हायो, प्राइम मिनिस्टर साहब भी ॻाल्हायो,
मिनरल्स जूं ॻाल्हियूं थियूं, इन्वेस्टमेंट जूं ॻाल्हियूं थियूं, मुल्क मुस्तहकम थी वियो आहे। आर्मी चीफ साहब चवनि था ब्रेन ड्रेन जूं ॻाल्हियूं करण वारा ॾिसी वठनि। ही हू चवनि था दहशतगर्दी ॾह दहशतगर्द जेके आहिनि उहे 10 नस्लूं बि उन्हनि जूं जेको आहिनि पाकिस्तान ऐं बलूचिस्तान खे नुक़सानु नथी पहुचाए सघनि। हीअ ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते, पर अमेरिकन वफ़द बि अचे थो, उहो बि मिनरल्स जूं ॻाल्हियूं करे थो। रियलिटी खां त इहे सभु शयूं अञा परते आहिनि। न ॾिसो, ही हिकिड़ो मैन्स प्रपोज़ल्स आहिनि, मैन प्रपोज़ल्स वारी ॻाल्हि आहे न। ही त जेके हींअर हेम ऑफ अफेयर्स ते आहिनि, जेके ताक़त रखनि था, उन्हनि जो इहो ख़्यालु आहे। जीअं उन्हनि जो ख़्यालु हो त भई 6 केनाल निकिरणु खपनि, ठहणु खपनि, हाणे उनजो ख़्यालु आहे न। ऐं फ़िलहालु कल क़ौमी असेंबली में बि इहो ॿुधायो वियो त हा बराबरि ठहनि था इहे केनाल। जी जी पूरे कल क़ौमी असेंबली में नवीद कमर जे जवाब ते हुन चयो आहे त ठहे थो थल केनाल, हीउ पंहिंजो चुलिस्तान वारो केनाल। माना हुन को रख रखाव न कयो वियो, छा क़ौमी असेंबली में शायदि त ठहे थो। त माना हाणे त इहा ॻाल्हि ई ख़तमु थी त ही को ख़्वाबु आहे। त हीअ चवण जो मक़सदु इहे जेके मनसूबा बंदी कनि पिया, उन्हनि जो त ख़्वाहिश आहे, पर हेठि जेको सरज़मीन ते माण्हू आहे या हालात आहिनि, उहो ही जेको मथियां फ़ैसिला आहिनि उन्हनि खे का अमल में अचणु ॾींदो या न अचणु ॾींदो, इहो ई त ॾिसणो आहे। खोल नज़ारे गुल हसन पयार सेवण मां जी। पयार साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। असांजो नाटो अर्ज़ु आहे त साईं ज़ैन शाह चयो त केनाल थियनि था, त साईं मुराद अली शाह वॾे वसूक ऐं अतमाद सां चयो त न, ग़लति बयानी थिए थी, को केनाल कोन थो ठहे। असां त तहलके जो पंहिंजो सिंध जो सीएम आहे, मुतमिन थी वियासीं त अहिड़ो सुठो माण्हू ठहे, सर सिंध जो पुटु कूड़ थोरो ई ॻाल्हाईंदो। हींअर माण्हुनि खे छो थो चवे त 18 तारीख़ ते अचो ऐं अचे जेको आहे केनालनि जे ख़िलाफ़ जेको जलसे में शरीक थियो, त इहा असांखे वज़ाहत खपे। ऐं ॿी इहा शइ असांखे खपे त सेवण तहलके में मंछूर ढंढ जो पाणी तमामु जेको आहे ज़हर आहे, ऐं उहो मुराद अली शाह जो तक आहे, संदसि ॻोठ ताईं सिर्फ़ु मिठो पाणी अचे थो। असांखे इहो बि साईं खां पुछ रहायो त भला पाणी ॾींदो या जॾहिं सदर पाकिस्तान ऐं वज़ीरनि थींदो पोइ पाणी मिलंदो पंहिंजे तक जे माण्हुनि जे लाइ, इहो हुन खां क्वेश्चन कयो। ऐं ॿियो वॾे विसूख सां चवे थो त पोइ केनाल नथा ठहनि। ठीकु साईं जी पे साहब, हाणे ॾिसो न, हू पंहिंजे जुमिले जी सीएम त पाण वज़ाहत कंदो या जेको करे पियो, उहो त चए थो त मूं इहो चयो त सरज़मीन त न पिया ठहनि, न पिया ठहनि, पर असीं ठहणु न ॾींदासीं। पर हाणे इहो त पीपल्स पार्टी लाइ प्रॉब्लम थियो न, सिर्फ़ु सीएम जो मसइलो न हो, ख़ुदि सॼी पीपल्स पार्टी जो पहिरियां शुरू में मौक़िफ़ इहो त न ही एहतजाज जी मुज़ाहिरानि जी ज़रूरत ई न आहे, इहो ईअं कुझु बि कोन्हे, असीं हिनजे लाइ आइनी फोरम मौजूदु आहिनि। पोइ आस्ते 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 बतदरीज जॾहिं पीपल्स पार्टी जो बयानियो मतिलबु माण्हुनि खे मुतमइन न करे सघियो, जेको सीएम पाण बि चयो हिकिड़े हफ़्तो पहिरीं चई न त भई असां माण्हुनि खे मुतमइन न करे सघियासीं, प्रेस कॉन्फ्रेंस कराची में कई, त मतिलबु यू सी इट्स फॉर देम टू डिसाइड पीपल्स पार्टी। लेकिन हिकिड़ी हैंडलिंग त अजीब तरीक़े सां थी शुरू खां, ऐं पोइ अॼु बि कीअं पिया कनि हू त ख़ैर हुननि जी आहे मामिलो, बट इट्स ही चलाओ मुफ़्त मशवरा पंहिंजे पाण वटि रखां थो। त चवण जो मक़सदु इहो थियो त साईं उहो सिर्फ़ु सीएम न, उहो ज़ाहिर सीएम पीपल्स पार्टी जो आहे, पीपल्स पार्टी जो ई मौक़िफ़ हिकिड़ी आस्ते आस्ते स्टेज ते चेंज थियो आहे। ऐं मूंखे लॻे थो तव्हां ॾिसजो भया साहब, मुंहिंजो अंदाज़ो आहे त 4 तारीख़ अप्रैल ते जेको ख़ुदि बिलावल भुट्टो ज़रदारी जो मौक़िफ़ तव्हांखे ॿुधण में मिलियो उते गढ़ी ख़ुदाबख्श में, तव्हां अहिड़ी ते जेको हैदराबाद में थींदो तव्हां ॾिसंदो त हुन में तमामु घणी सख़्तु मौक़िफ़ बिलावल साहिबु रखंदो, मुंहिंजो अंदाज़ो आहे। खटण खां पोइ बि बाई इलेक्शन अगरि 17 तारीख़ खटण या हराइण त खणी ॿी ॻाल्हि आहे, मतिलबु हू हुन सां ज़ाहिर इम्पैक्ट पवंदो, लेकिन मौक़िफ़ सख़्तु हूंदो, पोइ वरी कुझु ॿियो ईंदो त पोइ ॻाल्हाईंदासीं। हाणे उहो वक़्तु चेंज थी सघे थो। ज़रा जॾहिं इहे ॻाल्हियूं आहिनि त ॿिए तरफ़ ज़रा जेको ख़ान जो चैप्टर हिकिड़ो खुलियो पियो आहे, इहो बि पंहिंजो हिकिड़ो इंट्रस्टिंग चैप्टर आहे। ख़ान हिकिड़े तरफ़ मिनरल्स जो मना थो करे, ख़ान जी भेनरुनि खे मिलणु नथो ॾिनो वञे, उहे हिकिड़ी ॻाल्हि हिन खां पहिरीं ही मौज़ू थोरो आख़िरी नुक़्ते, जेको अयाज़ सादिक़ साहिबु स्पीकर साहिबु असांखे माण्हुनि खे कहिड़ी चूरनि विकिणे पियो, हा ठहराओ, हाणे इस्तिकाक आहे फलाणा आहे, लेकिन ॻाल्हि इहा आहे त छा पियो चए, पर 30 मेंबरों ने तकरीर कर ली, 30 मेंबरों ने तकरीर, भाई 30 मेंबरों ने तकरीर कर ली तो सिंध का मसला हल हो गया।
सिर्फ़ु छा क़ौमी असेंबली में रुगो हिकिड़ी डिबेटिंग सोसाइटी आहे, हिकिड़ी फॉर्मेलिटी पूरी थींदी, सही फॉर्मेलिटी पूरी थिए तकरीर थी वई न, हाणे ठाराह जो कहिड़ी ज़रूरत आहे, पोइ तव्हां उन ॾींहुं बाइकआउट करे विया हो, वॉकआउट करे विया हो उन ॾींहुं ते, तव्हां पंहिंजो चांस विञाए छॾियो। तव्हां हाणे बसि मौक़ो हलियो वियो, हाणे तव्हांखे न, अरे भाई ख़ुदा खे मञो। पोइ सदारती तकरीर ते ख़िताब दौरान ही सदारती तकरीर में ख़ुदि केनाल जो ज़िक्र मौजूदु आहे जेको सदर ज़रदारी कयो आहे। यस त ही अयाज़ सादिक छा साहब जेको आहिनि उहो छा पंहिंजे पाण खे, अच्छा पोइ हर स्पीकर उनखां अॻु असद कैसर हूंदो, यस ही छा स्पीकर्स कनि था, पोइ बाद में अपोज़िशन जे बेंचनि ते वेही छा यानी बिल्कुलु ई चेंज करे छॾीनि था। अच्छा पर इहो त हिन वक़्तु ख़ैर सभु कुझु घणो ई कुझु चेंज लॻो पियो आहे, पर PTI कम अज़ कम डिमांड अञा बि करे थी पई पंहिंजे ठहराव जो, पीपल्स पार्टी त छॾे ॾिनो आहे। हा पीपल्स पार्टी त चए थी बसि ठीकु आहे 30 मेंबरनि तकरीरूं करे खोड़ थी, बसि पर ठाराह त ज़ोर भरणु खपे न पीपल्स पार्टी खे। ज़ाहिर भरणु खपे। अच्छा पंहिंजी ॻाल्हि हल कान साहब जे हवाले सां, त हा त कान साहब चवनि था त भई मां कंहिंखे बि मैंडेट न ॾिनो आहे मुज़ाकरात करण लाइ, ऐं मां कंहिं बि मुज़ाकरात करण जी मूड में न आहियां। हू त रहंदो अञा गौर खान साहब खे चयो अथऊं त अलायंस ऐं जेको पंहिंजो प्लान ऑफ एक्शन आहे एहतजाज वग़ैरह उहो तेज़ पकड़ियो। ॾिसो हाणे ख़बर नथी पए अंदरि वञनि था, हू वञे थो सवाती अंदरि वञे थो, ॿाहिरि चए थो त मूंखे मैंडेट मिलियल आहे, ॿियो वञे थो चए थो मूंखे न मिलियल आहे, पोइ वरी हिकिड़ो अची चए थो ही ख़ान ही थो चए, ॿियो हाणे ख़ान खे पहिरीं तव्हां ई मूंखे ॿुधायो त शायदि 15 ते पेश कंदसि, अॼु न कयूंसि चयूं त सिक्योरिटी रीज़न आहे, ज़ाहिर थियणो ई न हो, पाण खे अलाए छो उन शायदि ग़लति ख़बर मिली। त इहो धणी पाण ॿुधाए न सर मुज़ाकरात ईअं कोन थींदा, ऐं मुज़ाकरात जेके थी रहिया हूंदा ऐं वरी गारंटी सां चवां थो हींअर बि थी रहिया हूंदा, हू ओवरसीज़ पाकिस्तानियुनि जे मार्फत बि थी रहिया हूंदा, हू अमेरिका बहादुर बि थी रहियो, कई कनेक्शन्स हूंदा, पर उहे मुज़ाकरात इहे टेबल ते वेही न थी रहिया हूंदा, हुन में हिक ॿिए खे कॉन्स्टेंटली मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ॾिना वेंदा हूंदा, ऐं हीअ अॻु में बि थींदो रहियो आहे। हाणे त कई माण्हुनि तस्दीक कई न त पहिरीं ख़ान न मञियो, लेकिन सूरत हाल भले ठीकु आहे, ज़ाहिर हुकूमतूं त आख़िरी ॾींहं ताईं बि चवंदियूं आहिनि त असां मज़बूत आहियूं, असां कुझु न थींदो, ऐं वरी सुबुह जो हुकूमतूं हली वञनि, इहो त असां ॾिठो आहे, अची खड़ी थी आहे ॾिसंदे। लेकिन हीउ जेको हींअर बि गवर्नमेंट चए पई बसि फर्स्ट क्लास थी वियो आहे, हीअ थी, मूंखे नथो लॻे, मूंखे लॻे थो त ऐं हिन में मुंहिंजो ख़्यालु आहे त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी खां सिंध में, बलूचिस्तान में त ठीकु आहे पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, पर बलूचिस्तान पीपल्स पार्टी वारा चवनि था भई असांजी जहिड़ी आहे तहिड़ी न आहे, त कुर्बानियूं जेके आहिनि हिन महिल वठण जो सिलसिलो जेको आहे, त पीपल्स पार्टी शायदि केनाल जे मामले ते कुर्बानी कॉर्पोरेट फार्मिंग ते राज़ी थी वई, पीपल्स पार्टी ज़मीनूं बि अलॉट कयूं, लेकिन हिन ते राज़ी न पई थिए। नवाज़ लीग हिन सॼो जेको भरी इन्हनि खे सोढ़ो करे सेंट्रल पंजाब ते अची पीपल्स नवाज़ लीग पंहिंजे पाण खे बीहारियो आहे, ऐं सेंट्रल पंजाब में जेतिरो ख़ान जो वोट बैंक आहे एतिरो नवाज़ लीग खे ख़बर आहे उन्हनि जो न आहे, त हू बसि चवनि था त इन ई तरीक़े सां अलाए छा था सोचीनि, आई डोंट नो, नवाज़ लीग हिन में सभिनी खां वधीक लूज़र थी आहे पॉलिटिकली स्पीकिंग। अब नवाज़ लीग जो पंहिंजो थोरी देरि पहिरियां नवाज़ लीग जेके लीडर आहिनि कुझु त उहे त हाणे पंजाबी में तकरीरूं बि कनि था, ऐं साद रफ़ीक साहब चवनि था त माना पंजाबियुनि खे ई छो थो गार ॾिनी वञे, पंजाबियुनि खां ई छो थो कयो वञे, त ज़ाहिर आहे उहो बि पाण खे रिस्ट्रिक्ट करे सेव करणु चाहींदा पंजाब, ॿियो छा न। ॾिसो उहो त हुननि जे अंदरि जो पंजाबी जाॻींदो त सही न यार, हिन में को ख़राबु ॻाल्हि त न आहे, को सिंध जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो त पाण छा बि हुजूं, पाण खे अंदरां कावड़ त वठे थी न। त नदीम अफ़ज़ल चंद जेको आहे उहो पीपल्स पार्टी सां तालुक़ु अथसि, साद रफ़ीक जो नवाज़ लीग, पर बेसिकली त पंजाबी आहिनि न, हुन छा आहे सो, लेकिन नदीम अफ़ज़ल चंद हुनखे वधीक रैशनली रखे थो, ऐं हिकिड़ो ॿियो बि पंजाबी अॻवान उहो बि इहो चए पियो त बाबा असांखे कहिड़े खाते में तव्हां असांजे नाले में कयो पिया, पंजाब खे कहिड़ो फ़ाइदो थिए थो, पंजाब जे नाले ते हुते जी इलीट कयो आहे न, अशराफिया कयो आहे न, सदाईं जेको कुझु थियो आहे, त हू इहो चाहींदा हूंदा त भई यार मतिलबु सो दैट मीन्स कि हिननि पॉलिसियुनि खां ख़ुदि पंजाबी जेको इक़्तिदारी ऐवाननि में बि इतफ़ाक़ राय न आहे न,
ज़ाहिर अच्छा पर जेको हीउ जेको वफ़द आयो अमेरिका जो उहो वफ़द अची आया सादिक साहब उन लाइ चवनि था त उन त लफ़्ज़ बि इमरान ख़ान साहब जे बारे में न ॻाल्हायो बैरिस्टर गौर खान लाइ हू चवनि था त बैरिस्टर गौर खान खे मां इनवाइट कयो आहे बैरिस्टर गौर खान चवनि था मूंखे का बि क़िस्म जो इन्विटेशन न आयो आहे पर PTI जा ॿ लीडर जेके उते पहुतल हुया आया सादिक साहब चवनि था त उन्हनि खे असां न घुरायो हुयो हे छा थियो अलाए छा था एक्चुअली कुछ भी न पियो थिए ज़ाहिर है वो जेके कांग्रेसमैन आयल आहिनि उन्हनि जेके ॻाल्हियूं कयूं हूंदियूं ऐं जेको उन्हनि सां ॻाल्हियूं थियूं हूंदियूं उहे ई प्रेस में थोरी ईंदियूं पोइ हू जो चवनि था त इमरान ख़ान साहब जे बारे में का ॻाल्हि न थी आहे चवनि पिया न ऐं हू कांग्रेसमैन तरदीद छो कंदा हीउ ॾिसो त कांग्रेसमैन वापसि वञी त वरी ट्वीट त नथा कनि फ्री इमरान ख़ान पर दुनिया जे हवाले सां जेको हिकु मंज़रनामो बार बार ठाहियो थो न त जीअं मिनरल्स जे हवाले सां इहो सभु कुझु त जॾहिं मिनरल्स जी ॻाल्हि अचे थी त पोइ ज़ाहिर कॉन्गो अहिड़नि मुल्कनि बि अमेरिका खे चयो आहे त असांजा मिनरल्स कढो यूक्रेन जे मथां जेको आहे हिकु मिनरल्स जो हिकिड़ो अलॻि मञी बि वियो आहे यूक्रेन जो सदर ऑलमोस्ट त पाकिस्तान बि हिकिड़ी आछ करे छॾी आहे त छा इन में कुझु टाइम फ्रेम मिली वेंदो फ्रॉम वेस्टर्न ॾिसो अगरि तव्हां ट्रम्प ऐं हुन सां पोइ ही जुड़ियल मामला त हिकु अजीब सूरत हाल थिए पई माण्हू जी सम्झ न पई अचे डोनाल्ड ट्रम्प जी यानी ही टैरिफ जो वॉर जेको ट्रेड वॉर करे पियो उन में ओचितो बयानु आयो त बाबा अच्छा असां ईअं कयूं था त जेके माइक्रो कंडक्टर्स चए पियो आई फ़ोन्स वग़ैरह खे मोबाइल फ़ोन चए इन्हनि ते असीं ड्यूटी न हणंदासीं चाइना ते वरी कल BBC खे ट्रम्प इंतिज़ामिया जी हिकिड़ो अहम अमलदार ॿुधायो त न न न हिननि ते बि लॻंदा जी हा हीउ जेको ट्रम्प करे पियो ऐं हुन खां पहिरीं बि जेका मुल्क जी सूरत हाल आहे दुनिया में जेके माशी माहिर आहिनि अक्सर तव्हां उन्हनि जी ॾिसो पढ़ो या ॾिसो तक़रीबन इतफ़ाक़ राय आहे त दुनिया हिकिड़े वॾे रिसेशन ॾे वधे पई रिसेशन खे छा चवंदासीं हिकिड़ी माशी बहरान में अचण वारी आहे हुन में बेरोज़गारी बि शदीद थींदी महांगाई बि शदीद थींदी ऐं पोइ सो हीअ जेके ऐं ट्रम्प जेको करे पियो उअं ई दुनिया जा माशी जीअं 2008 में बि रिसेशन आयो हो अगरि हीअ सॼी माशी बहरान वरी थिए थो त हिन में हिन दफ़े ट्रम्प जा जेके ही अमाल आहिनि इहो हुननि खे मतिलबु अगरि 100% सबबु इहे न आहिनि त हुन में हुनखे चिंगारी ॾियण में वॾो हथु आहे हिननि टेररिस्ट जो सॼी दुनिया खे डिस्टेबलाइज़ करे छॾियो आहे ऐं हिन जो नतीजो को माशी रिसेशन या माशी बहरान जी सूरत में नज़र अची सघे कॉलर संग अब्दुल शकूर मेमण कंबरमा जी मेमण साहब छा चवणु चाहींदा साईं अॼु कल्ह ताज़ो पाण अहिड़ो आहे हिते ॾिठोसीं त पंजाब जे तरफ़ां हुकूमत जे तरफ़ां बयानु आयो त सिंध हुकूमत हिसे खां वधीक पाणी थी खणे अलीकाई साहिब खे हिन जे लाइ थोरी वज़ाहत कंदा त इहो असां पुछड़ी वारा आॾू वारनि जो पाणी कीअं था खणूं जो अहिड़ो बयानु ॾिनो आहे पंजाब हुकूमत AR ते कल्ह इहो आयो मूं पाण ॾिठो छा ही केसि ताईं था ॾिसनि असां अवाम जी सिघ जो इहो असांजे केनालनि जो मसइलो हल कंदा कहिड़ी रेड लाइन ते अवाम अचे त पोइ इहो मसइलो हल कंदा महिरबानी अदा ताईं ठीकु साईं मेमण साहिब इहो कल्ह पाण बि ज़िक्र कयो हिन जो ॿियनि जॻहियुनि ते बि हुननि लिखियो आहे त ही सिंध पंहिंजे पंजाब जे पाणी जो वाधू खणे पियो दरवेश वारी ॻाल्हि आहे न मतिलबु हिकिड़ी का ॻाल्हि का मुहाड़ आहे पुछड़ी वारा कीअं खणी सघनि था इहा ॻाल्हि जेका मेमण साहिबु करे पियो हाणे उहे हिकिड़ा 100 बहाना ठाहे सघनि था साईं ऐं हुननि खे हाणे सम्झ में न पियो अचे त एतिरो इल्ज़ाम पंजाब हुकूमत ते लॻे पियो त भला पंजाब हुकूमत कुझु त कंदी न पोइ मतिलबु ॻाल्हि ठहे न ठहे चइबो आहे बाबा तव्हां इल्ज़ाम हणो पर इल्ज़ाम को मतिलबु को फज़ीलत भरियो थो हणो न को जंहिंजो को सिर पेर त हुजे बसि हाणे हणनि था अच्छा पंजाब में पाण में एहतजाज बि त हाणे आहिस्ता आहिस्ता वठनि था पिया पंजाब में 4 ॾींहंनि खां एग्रीकल्चरिस्ट जेके आहिनि हिकिड़ो केनाल्स जे हवाले सां त हिकिड़ो 5 जॻह ते पर हुन जेको गंदम जो कणिक जो जेको मसइलो थियल अथनि उहो वॾो इशू कयूं बीठो आहे हुते कणिक जो नदीम अफ़ज़ल चंद साहब बि चवनि पिया त माना अगरि जे इहा ॻाल्हि कयूं त या इवन PTI जा साउथ पंजाब जा आहिनि अलाए छा नालो त उन्हनि उहे बि चवनि पिया त भई असां ईअं अगरि थियो त मथे दफ़े जेको आहे $2 बिलियन जी तव्हां पाण पोइ कणिक घुराइजो पाकिस्तान न कंदव जी मतिलबु हासिल मतिलबु सॼी ॻाल्हि जो इहो आहे त पंजाब में बि माण्हू हाणे रोडनि ते अचणु शुरू थींदा हाणे पंजाब जा वकील हिते कराची में आया त हुननि चयो त हाणे ॿियो कन्वेंशन लाहौर में थींदो पंजाब जा आबादगार केनाल्स ते ऐं पंहिंजे कणिक जे मसइले ते जेको बि रोडनि ते अचनि पिया साउथ पंजाब में इहा अॻु में ई मौजूदु आहे त उहो ई मां चवां पियो न त हीअ छा हवा में फ़ैसिला पिया कनि छा
को बेसिक कोन्हे कंहिं बि शइ जो। अगरि माण्हुनि में पाड़ू न आहिनि, भई कालाबाग डैम जे ज़माने में मूंखे यादि आहे त जॾहिं थींदो त पंजाब जो सहाफ़ी दानिश्वर 95% चलो नहीं काई साहब थोड़ा सा देखें, इसमें तो यूं नहीं है, इसमें यूं है, फिर फलां है, फिर आपको एतबार करें, हम भाई हैं, फिर फलान है, फिर ढमकान है, मुल्की मुफाद है, बिजली मिल जाएगी, ये माना यानी मूंखे ॾींहं यादि आहिनि त हू असांखे सम्झाइण जी कोशिशि कंदा हुआ पंहिंजे पर में। हींअर ख़ुदि पंजाब हिननि सां पंजाब जो आम माण्हू या ख़ुदि उनजी जेका अशराफिया जो हिकिड़ो वॾो हिसो आहे हू हिन फ़ैसिलनि सां सहमति न पियो थिए। त पोइ हीअ त पोइ आख़िर गिलगित वारनि यकीनन कोन हूंदा हिन सां सहमत, त पोइ आख़िर हीअ माण्हुनि जे ॾंढ खां सवाइ सॼे मुल्क जा माण्हू ग़लति आहिनि, बाक़ी 4 माण्हू वेही चवंदा त हीअ मुल्की मुफ़ाद आहे, तंहिंजे करे मुल्की मुफ़ाद थी वेंदो। सो दैट्स द रीज़न आई एम ट्राइंग टू से कि हिकिड़ी हीअ जेका शइ ठहे पई इहो अञा वधंदी, ऐं वधण में अगरि त हिननि खे किथे सैनिटी प्रिवेल करे वई, किथे अक़लियत जो हावी रही, त पोइ त हीअ वठंदा फ़ैसिलो वापसि। लेकिन अगरि न वरितो त सर हीअ सिरिश्तो हीअ जेको हुकूमती इक़्तिदारी सिरिश्तो आहे मुल्क में, इहो महिमान थो लॻे मूंखे। पोइ चाहे टेक्नोक्रेट अचनि या कुझु ॿियो थिए, बसि टेक्नोक्रेट सां सिर्फ़ु वफ़ाक़ लाइ, बसि पोइ ॻाल्हि सिर्फ़ु वफ़ाक़ ते थोरी बीहंदी। बीहंदी न, पोइ त ॻाल्हि पोइ त मतिलबु मूं चयो न त या त अड़िजी विया इक़्तिदार धणी, त पोइ त हिन जो नतीजो इहो कोन, हीअ ईअं न हलंदो किसो, ईअं न हलंदो। पोइ हाणे छा कीअं थींदो हाणे उन ते अॻु थी करणु ॾुखी आहे, पर फ़ैसिले ते बि सभु मुतफ़िक़ हुजनि इहो बि ज़रूरी। ऐं लेकिन थी सघे थो त हीउ पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठी अचनि, पर उन लाइ मसइलो इहो आहे त उहो वापसि वठनि त पोइ कॉर्पोरेट फार्मिंग जो छा थिए, पोइ त घणो कुझु वरी पोइ घणी शयूं वापसि वठणियूं घणी शयूं। जी हा ठीकु आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ ॾियां।